गुजारिश कंदुसि पंहिंजे निहायत मेहरबान महबूब दोस्त हाफ़िज़ मोहम्मद आज़म जहांगीरी साईं जिन खे त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जे हिन किताब जी पधराई जे मौक़े ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कनि। ऐं सभिनी जी ताड़ियुनि में हाफ़िज़ मोहम्मद आज़म हाणे सुहिणा लफ़्ज़ मोहबत जा लफ़्ज़ जहांगीर साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अॼोकी ही तक़रीब किताब जी रूनुमाई आहे चोएथराम खां शेख अब्दुल्ला। मां इहा ॻाल्हि ॿुधाइण में फ़ख़्रु महसूस थो करियां त चोएथराम जेको हुयो 1984 जे 4 मार्च ते अब्दुल्ला बणियो। मुंहिंजो साईं सां ताल्लुक़ मुंहिंजी जेकी जमात आहे नज़रियाती जमात मोतदिल मिज़ाज जमात जमियत उलमा इस्लाम सां वाबस्तगी जे करे सिंध जो हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी ॿेर शरीफ़ वारनि जी दरगाह ते साईं सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात 1991 में थी ऐं अल्हम्दुलिल्लाह 1991 खां वठी अॼु जी तारीख़ ताईं 2024 ताईं असां मुसलसल राब्ते में रहिया आहियूं। साईं जिन खे तमामु क़रीबी वेझो खां असां ॾिठो आहे। साईं जिन जी ख़िदमतनि जो एतिराफ़ डॉक्यूमेंट्री में बि तव्हां ॾिसी छॾियो। लेकिन साईं जिन जी जेकी शख़्सियत आहे मां इन डॉक्यूमेंट्री खे अणपूरो थो सम्झां। इन डॉक्यूमेंट्री जे अंदरि उहो तदारुक न थी सघियो, उन शयुनि जो इदराक न थी सघियो जंहिंजो बारीक बीनी सां तज़कुरो करणु ज़रूरी हुयो। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जंहिं इलाइक़े में रहे पियो उहो इलाइक़ो सरदारनि जो इलाइक़ो सॼो ईंदो हुयो। कलमो पढ़ण सां कुझु बि नथो थिए। अमेरिका में बि तव्हां कलमो पढ़ो का बि तकलीफ़ तव्हांखे नथी थिए, तव्हां हिते बि कलमो पढ़ो का बि तकलीफ़ न आहे। लेकिन जॾहिं वॾेरनि ऐं सरमायादारनि ऐं जागीरदारनि जे विच में इंसानियत जी ख़िदमत कंदो न तकलीफ़ तव्हांखे पोइ पहुचंदी। त शेख अब्दुल्ला कोहिस्तानी उन इलाइक़े में समाजी कमनि जो आगाज़ कयो जिते तसवुर बि न हुयो त सरदारनि खां अलावा बि को माण्हू अची के माण्हू जे घर जे अंदरि पाणी पुॼाईंदो। सरदारनि ऐं उन्हनि जे इक़ामात खां बग़ैर को ॿारड़ो के मकतब गाह में वेंदो इहो फ़ख़्र सां चई सघां थो। अब्दुल्ला शेख हिम्मत कई, उन नारा जेल बि भोॻियो, लेकिन उन पंहिंजे ख़िदमत वारे जज़्बे तां हथ न खयो। का मज़ाक न आहे 6000 न्याणियुनि जूं शादियूं कराइण का मज़ाक न आहे। सिंध गवर्नमेंट बि नथी कराए सघे। अरबन रुपयनि जा फंड हूंदा आहिनि गवर्नमेंट वटि, लेकिन गवर्नमेंट बि एॾो कमु नथी कराए सघे जेके मुंहिंजे प्यारे भाउ शेख अब्दुल्ला साहब कराया आहिनि। बदकिस्मती असांजी इहा आहे जो असां वटि जेको ख़िदमत जे जज़्बे सां अचे थो त पोइ उन जे पोयां कहाणियूं ठहंदियूं आहिनि। उन जे पोयां वॾा ही मोज़िज़ असांजा दानिश्वरनि इन्हनि खे छॾे करे हिकिड़ा दानिश्वर कारोबारी बि हूंदा आहिनि। पोइ ठेके ते उहे कारोबारी दानिश्वर पोइ कालम लिखंदा आहिनि। पोइ हुननि जी महिनतनि खे सत्यानाश करे करे उन जागीरदारनि जी वंगार वहण लाइ तयारु हूंदा आहिनि, लेकिन ग़रीब सां बीहण लाइ तयारु न हूंदा आहिनि। अॼोको ही मेड़ाको, अॼोको ही किताब तव्हां पंहिंजे घरनि में खणी वेंदो त चोएथराम खां अब्दुल्ला शेख ताईं पुॼण में केतिरियूं तकलीफ़ूं उन बर्दाश्त कयूं आहिनि। यकीन कयो जेॾीमहिल तव्हां पढ़ंदो त इनशा अल्लाह ताला तव्हांखे नई राह जो तयन मिलंदो इनशा अल्लाह। ऐं मूंखे इन ॻाल्हि में फ़ख़्रु आहे, मूंखे क़रीब खां नसीर साहब बि सुञाणे थो, नाज़ सहतो साहब बि सुञाणे थो। मुंहिंजा इन्हनि जे दरमियान में तक़रीबन 30 सालनि जो मुंहिंजो नाज़ सहते सां ताल्लुक़ु आहे। साईं सां बि इनशा अल्हम्दुलिल्लाह एतिरो ई ताल्लुक़ु आहे। असां मोतदिल मिज़ाजी सां इस्लाम जी प्रचार कयूं था ऐं इनशा अल्लाहुल अज़ीज़ पूरो इस्लाम जेको बीठल आहे उहो कंहिं बि मज़हब ते या उन ते न आहे, बल्कि जेको इस्लाम बीठल आहे उहो इंसानियत जी ख़िदमत ते बीठल आहे। असां वटि को फ़र्क़ु न आहे हिंदू आहे, भील आहे, कोली आहे, बागड़ी आहे, अछो आहे, कारो आहे, कूजो आहे, अंधो आहे, ॿोड़ो आहे। लेकिन मुंहिंजे भाउ असांजी जमात जे नज़रिए जे मुताबिक़ कमु कयो हूंदो त उन में का बि बिला तफ़रीक़ पूरी इंसानियत जी ख़िदमत खे साम्हूं रखी करे हर माण्हू ते इनशा अल्लाह ताला ख़िदमत जो जेको जज़्बो आहे उहो असांजी जमात हिनखे सेखारियो आहे, उहो इस्लाम सेखारियो आहे। त मुंहिंजा प्यारा साथियो, मां तव्हांखे हिकिड़ी निमाणी गुज़ारिश रखां अॼोके इन प्रोग्राम जे तवसुत सां। साईं मोहम्मद निज़ामाणी साहिब बि असांजो वॾो आहे, बुज़ुर्ग आहे। इन्हनि जी मौजूदगी में
मां हिकिड़ी गुज़ारे रखण थो चाहियां, सोशल मीडिया जे ज़रिए सिंध जे अंदरि नफ़रतनि जो ॿिज पोखियो पियो वञे। तव्हां सभु पढ़िया लिखिया माण्हू आहियो, मां तव्हांखे पैगाम थो ॾियां पंहिंजी जमात जे तरफ़ां, पंहिंजे भाउ जे नज़रिए जे मुताबिक़ त असां सिंध में अॻु में बि गॾु हुआसीं। मूंसां गॾु कमला बि पढ़ंदी हुई, शमला बि पढ़ंदी हुई। मुंहिंजे घर सां गॾु मुंहिंजो तालुक़ु उॾेरोलाल सां आहे। मुंहिंजे घर सां गॾु मुंहिंजे हिंदू भाउ जो घर हूंदो हुयो, उन जे घर में जेकी मानी पचंदी उहा असांजे घर रसंदी ऐं असांजे घर में जेकी मानी पचंदी उन जे घर बि रसंदी। असांखे उहा सिंध वापसि करणी आहे इंशा अल्लाह ताला। असांखे मोटिणो आहे, पाण में प्यार ऐं मोहबत सां रहणो आहे ऐं इन्हनि तमामु साज़िशनि खे नाकाब करिणो आहे जंहिंमें नफ़रत बि हुजे। ज़र्रे बराबरि कणिक जे दाणे जेतिरी बि असां कंहिंसां नफ़रत नथा कयूं। प्यार जो पैगाम आहे, मोहबत जो पैगाम आहे ऐं इहो ई पैगाम खणी करे तव्हां निकिरंदो, घर घर वेंदो इंशा अल्लाह ताला। असां पाण में मोहबत सां रहंदासीं। शेख अब्दुल्ला जो बि इहो पैगाम आहे ऐं असां सभिनी जो इहो पैगाम आहे। इंशा अल्लाह ताला असां सिंध खे इंशा अल्लाह ताला अमन जो गहवारो बणाईंदासीं इंशा अल्लाह। वॾी महिरबानी साईं।